पढ़ियो था पढ़न कढ़न कीन कुलूब में। पढ़ियो था पढ़न कढ़न कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़न जीअं वर्क वराइन वितरा। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि असांजो इंतिहाई मोहतरम, असांजो सीनियर, असांजो महिरबानी, असांजो साईं कामेड नूर हसन भट्टी साहब जिन खे जेके अचनि ऐं असांजे मोहतरम साईं आज़म भट्टी साहब खे सालगिरह मुबारक बि ॾियनि ऐं उनखे भेटा जे तौरु कुझु लफ़्ज़नि जा गुलाब साईं नूर हसन भट्टी साहब। साहब जी महिरबानी। सभिनी दोस्तनि खे सलाम। कबीर जा लफ़्ज़ आहिनि, कबीरा ऐसी प्रीत न करियो जैसे पंछी जल सूखे उड़ जाए। ऐसी प्रीत करियो जैसे मछली जल सूखे तो मर जाए। पहिरीं सभिनी खां आज़म खे सालगिरह मुबारक हुजे। ॻाल्हि इहा आहे त आज़म ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे मक़सदु ईअं पियो लॻे त ॼण त आऊं सम्झा थो पंहिंजो पाण ते ॻाल्हायां, या को माण्हू कंहिंखे ईअं न चवे त बाबा तूं वेही पाण ते ॻाल्हा, या वेही पंहिंजे कंहिं साॼे बाज़ू ते ॻाल्हा, या वेही पंहिंजे अखियुनि ते ॻाल्हा, त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो कमु एॾो सवलो कोन्हे। बहरहाल गुरु रजनेश ओशू उहो चवंदो हो त मोहबत इंतज़ारु कंदी आहे, मोहबत इंतज़ारु कंदी आहे त को डांस अचे। माण्हू हराम पाई जे लाइ वक़्तु कढे वेंदा आहिनि, माण्हू चोरी जे लाइ वक़्तु कढे वेंदा आहिनि, माण्हू ॿिए जो पेट फाड़े जे लाइ वक़्तु कढे वेंदा आहिनि, माण्हू कूड़ धूड़ जे लाइ वक़्तु कढे वेंदा आहिनि, पर माण्हू मोहबत जे लाइ वक़्तु न कढे सघंदा आहिनि। केॾो इहो वेशी अलमियो आहे। इन हवाले सां मुंहिंजो ख़्यालु आहे त आज़म वॾो ख़ुशि नसीब माण्हू आहे जो आज़म जे लाइ आज़म जा दोस्त, आज़म जा मोहब, आज़म जा फॉलोअर्स, आज़म जा माइट सभु आज़म जो इंतज़ारु कंदा आहिनि त आज़म अचे ऐं अची पंहिंजी मोहबत हिते वंडे। मुंहिंजे ख़्याल में इहो आज़म जो क्रेडिट आहे त हर माण्हू चाहे थो त आज़म मुंहिंजो कुलीग हुजे, आज़म मूंसां क्लोज़ हुजे, या आज़म सां आऊं वञी कचहरी करियां। इहा प्लस पॉइंट आहे आज़म जी। बुज़ुर्ग असांजा वॾा चवंदा हुआ त फ़क़ीर जे लाइ इश्क ऐं आलम जे लाइ तहक़ीक़, असांजा बुज़ुर्ग चवंदा हुआ। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहे ॿई क्वालिटियूं, इहे ॿई ख़ासियतूं आज़म में आहिनि। आज़म इल्मी अदबी ख़िज़मतनि ते दोस्तनि ॻाल्हायो, पर आऊं सम्झा थो आज़म पंहिंजे जोर में हिकिड़ो इश्क जो पांधीअड़ो पाए। इश्क जेको इंसान खे पंहिंजी ज़िंदगी खां बि अॻिते वठी वेंदो आहे। इश्क जेको इंसान खे ईअं सम्झो त हयाती जे चीचनि मां सांन जा छलड़ा बि लाहे वठंदो आहे। इश्क मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त थोरो समाज ते इहो बि सच आहे असांजे समाज में त हिते हिन समाज में जेके रेशमी बाज़ार आहे समाज जी, उन में पैसे ते तव्हांखे कुआरा जिस्म बि मिली वेंदा। हिन समाज में
ईअं सम्झो त असांजे समाज में माण्हुनि जा ज़हन ज़मीर इहे बि हिकिड़ो विकिरो जो सामान हूंदा आहिनि। बदकिस्मती इहा आहे त असांजे समाज में इंसान हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो कंज़्यूमर जी दुनिया में हिकिड़ो इंसान हिकिड़ो वखर बणिजी चुको आहे। ऐं जेके माण्हू इन सभिनी शयुनि खां मुस्तनसन हूंदा आहिनि या उन खां जेके मथे हूंदा आहिनि, आउं सम्झां थो उहे इश्क वारा माण्हू हूंदा आहिनि। ऐं मुंहिंजो इहो बि ख़्यालु आहे त इश्क जा जीअं त पंध बाज़ारनि ते कोन खुटंदा आहिनि, इश्क जा पंध मक़्तलनि ते खुटंदा आहिनि। ऐं इहा ई हक़ीक़त आहे त कॾहिं बि इंसानी तारीख़ में ईअं कोन थियो आहे त कॾहिं हिते मंसूरनि जा मथा विकिया हुजनि, कॾहिं हिते बिलावलनि जूं हॾियूं विकियूं हुजनि, कॾहिं हिते मसीहानि जा अछूं विकियूं हुजनि, या कॾहिं हिते चीगवेरनि जा पेर कंहिं खपाया हुजनि। जेको माण्हू जी मुंशी चयो आहे न, हर को माण्हू पंहिंजे अघ घाणो, त जेको माण्हू कोन विगानो सो ई माण्हू मोती दाणो। मुंहिंजे ख़्याल में इहे ख़ूबियूं आज़म में आहिनि। उघाड़े सरमंद खे जी सांझी जा सितारा अभी चंद जूं अछियूं लॻंदियूं हुयूं न, त आउं बि इहा ॻाल्हि चवां थो त आज़म जूं जेके अछियूं आहिनि न, उहे असांजे लाइ शऊर जा ॾीआ ऐं ॾियाचियूं आहिनि। ॿ ॻाल्हियूं आज़म खे आउं अॻियां ज़रूरु रखंदुसि त आज़म जेके माण्हू थोरा मथे हूंदा आहिनि न, उन माण्हू खे वधीक तूफ़ाननि सां ऐं वधीक हवानि सां उन माण्हू खे मुक़ाबिलो करणो पवंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त बरसाति में जिन्हनि जे खीसे में नोट हूंदा आहिनि न, उहे बरसाति में छितूं ॻोल्हींदा आहिनि, ऐं जिन्हनि जे खीसे में सिक्का हूंदा आहिनि उहे बरसाति में पुसंदा बि आहिनि ऐं बरसाति जो मज़ो बि उहे ई वठंदा आहिनि। ॿ ॻाल्हियूं इहे। कॾहिं कॾहिं आउं सोचींदो हुयुसि त मुंहिंजो ख़्यालु हूंदो त कहिड़ी वजह आहे जो सिंध में दोदा नापेद थींदा वञनि ऐं हर साल असां वटि चनेसरनि जो बम्पर फ़सुलु लहे थो। कहिड़ी वजह आहे? अक्सर आउं सोचींदो हुउसि। पर आज़म खे, आज़म जहिड़े ॿियनि किरदारनि खे जॾहिं आउं ॾिसंदो आहियां न, त पोइ आउं पंहिंजो इहो ख़्यालु मटाए छॾींदो आहियां। वधीक इहो त साईं GM सैयद हिकिड़े दफ़ा अब्दुल वाहिद आरीसर जे लाइ लिखियो त हीउ जेको आरीसर आहे न, इहो तहरीर ऐं तकरीर में सिंध जो अबुल कलाम आज़ाद आहे। शल अलाह साईं हिन खे लूसीन ऐं फूसीन खां बचाए, साईं जा लफ़्ज़ हुआ। त मुंहिंजे ख़्याल में आउं बि नंढिड़ो माण्हू वॾी ॻाल्हि थो करियां त आज़म बि असांजे ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जो तहरीर ऐं तकरीर ॿिन्ही जो टंडे मोहम्मद ख़ान जो जेकॾहिं हुनखे अबुल कलाम आज़ाद चऊं त को वधा कोन थींदो। उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो इहो आहे त आज़म जे जोहर में या आज़म जे अंदर में हिकु एॾे पखी जो रूह आहे जेको आज़ाद फिज़ा में परवाज़ करे थो। आज़म जो रूह उन पखी जहिड़ो आहे जेको पंहिंजनि सां मोहबत करे थो। आज़म जो रूह अहिड़ो आहे जेको पंहिंजनि जे लाइ बि परावण जे लाइ बि को अझो को आखेरो ठाहे थो। ऐं आज़म में उहा बि क्वालिटी आहे त हू पुराणा वण जेके आहिनि उन्हनि सां यारी तौर ताईं निभाए थो।
आखिरी में कुरतुल इन हैदर उन जो हिकिड़ो क्लासिकल नावल हो आग का दरिया, उन जा ॿ टे जुमला आज़म खे आउं डेडिकेट थो करियां। उन जा जुमला हुआ त ख़ुदा तोखे गमे हुसैन खां सवाइ ॿियो को गम न ॾिए, शाल इहे अछूं जाॻंदियूं रहनि, शल इहो ज़हन इहो ज़मीर जी ज़रख़ेज़ी सदाईं शाद ऐं आबाद रहे ऐं तव्हांजो इश्क सलामत रहे। जी।